नवदेरो में ख़बर मां शेयर कंदासीं। अणॼातल हथियार बंदनि जी फायरिंग गोलियूं लॻण जे नतीजे में वापारी क़त्ल थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया, रेलवे फाटक ते हथियार बंदनि फायरिंग करे वापारी बख्शल मंगी खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जे पुराणो सक्कर बाईपास रोड ते हथियार बंदनि जे हमले में गरीबाबाद पाड़े जो रहवासी अन्न जो वापारी बख्शल मंगी गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे नवदेरो अस्पताल खणाए आया, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। अस्पताल में मौजूद मक़तूल जे पुट तुफ़ैल मंगीअ ॿुधायो त मंज़ूर मंगी जेको पीटीआई जो अॻवान आहे, उन जो पुट ज़ुल्फ़कार मंगी बल्दियाती इलेक्शन में यूनियन काउंसिल गड़ी ख़ुदा बख़्श भोटो मां फॉर्म भरायो हुयो, जंहिंमें ताईद कंदड़ ख़ालिद मंगी पीटीआई खे अलविदा करे पीपीए में शामिल थियो हुयो। उन ॻाल्हि तां मंज़ूर मंगीअ वारनि जी धुर मुंहिंजे वालिद खे क़त्ल करायो आहे। उन खां अॻु नवदेरो थाणे ते शाइर मंज़ूर मंगी पंहिंजे पुटनि ऐं माइटनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त गरीबाबाद मोहल्ले में राजगाह ते बख्शल मंगी, तुफ़ैल मंगी ऐं ॿियनि घर ते गाह करे मूंखे मुंहिंजे पुटनि ज़ुल्फ़कार मंगी, बरकत मंगीअ ते हमिलो करे ज़ख़्मी कयो हुयो, जंहिंखे हुकूमती धुर जी सपोर्ट हासिलु आहे। जॾहिं त एसएचओ नवदेरो राब्ते करण ते ॿुधायो त मंगी बिरादरियुनि जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो हुयो, जंहिं बैदि वापारीअ जो क़त्ल थियो हुयो, जंहिंखे गोलियूं हणी सखर बाईपास ते क़त्ल करे विया हुया। क़त्ल जे इल्ज़ाम में मज़ाहिमती शाइर मंज़ूर मंगी ॿिनि पुटनि ऐं टिनि अज़ीज़नि समेत हिन वक़्तु थाणे ते लाकअप आहे, जॾहिं त मक़तूल जे लाश जो नवदेरो अस्पताल मां पोस्टमार्टम हलंदड़ आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।